कुछ माण्हू ॿाहिरां त वरी कुछ अंदर जा ॿिया हूंदा आहिनि। इहा ॻाल्हि अव्हां कोन सम्झंदव। मूं अव्हांखे ॿुधायो हो न त मां जमाल जी फैमिली खे चङे नमूने सुञाणियां थो। हू तव्हांखे कंहिं बि तरह सां पंहिंजे पुट सां गॾिजण न ॾींदा। पर जमाल त मूंसां गॾु आहे, हू पाण खां मूंखे परे न कंदो। मूंखे एसएचओ जी ॻाल्हि सही पई लॻे। जेकॾहिं परी कोर्ट सां रुजू कयो आहे त पहिरीं कोर्ट में मालूम करणु पवंदो आया दरख़्वास्त ॿुधणी लाइ क़बूल कई आहे या न। मसा तो पहिरीं इहो मालूम कजे त परी वही कैसा है। तव्हां कमरे खां ॿाहिरि कीअं आहियो? प्लीज़ अंदर हलो। तेरा मुंहिंजो हथ छॾ। ऐं जमाल किथे आहे? मूंखे जमाल सां मिलणो आहे। प्लीज़ तव्हां अंदर हलो। बस ॿाहिरि वञण तव्हांजे लाइ नुक़सानकार आहे। प्लीज़ हलो अंदर हलो। मूंखे माफ़ कजांइ। ॾिस पुट, तुंहिंजी भेण मूंखे मजबूर करे छॾियो। तुंहिंजे बाबा मरहूम जी क़बर जो वास्तो ॾिनई, तॾहिं मूं ईअं कयो। घणो सम्झायोमांसि पर छोकिरी पंहिंजे पेरनि ते न पई बीहे। मूंखे एॾो मजबूर कयाई जो मां चुप थी वियसि। छा कयां तूं ॿुधाए। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।